मुल्क में कोरोना वायरस जे मुतासिरनि जो अंग 4072 थी वियो। वधीक ॿिनि ॼणनि जे फौत थियण खां पोइ फौतियुनि जो अंग वधी 58 थी वियो। सिंध में मुतासिरनि जो अंग 986, पंजाब में 2004, खैबर पख्तूनख्वा में 500 ऐं NCO मूजिब कोरोना वायरस सबब 467 ॼणा सेहतियाब थी चुका। कोरोना वायरस सबब बंद पयल वुहान शहर 76 ॾींहनि खां पोइ लॉकडाउन ख़त्म। कोरोना वायरस सबब चीन जे सभिनी खां वधीक मुतासिर शहर वुहान में 2 महीननि खां वधीक जे लॉकडाउन खां पोइ सफ़री पाबंदियूं बि ख़त्म कयूं वयूं। PIA जो ख़सूसी जहाज़ इराक में फाथल 136 मुसाफ़िरनि खे खणी इस्लामाबाद पहुची वियो। एयरपोर्ट ते डॉक्टरनि जी ख़ासि टीम मुसाफ़िरनि जो तबी मुआइनो ऐं स्क्रीनिंग कई, जंहिं खां पोइ बिलाल नाले शख़्स जी तबियत ख़राब हुअण सबबि खेसि पिम्स इस्पताल मुंतक़िल कयो वियो। मातलीअ में शहीद बशीर कुरैशी खे भेटा पेश कई वई। जसाफ वायरसर पारां सिंध जे अरड़े पुट शहीद बशीर खान कुरैशी जे वरसी जे मौक़े ते शहीद जी तस्वीरनि अॻियां ॾिया ॿारे भेटा पेश कई वई। ऐं सॼे मुल्क में शब बारात अॼु इंतहाई अक़ीदत और एतिराम सां मल्हाई वेंदी। मिलाद, नात ख़्वानी ऐं ज़िक्रनि जूं महफ़िलूं सजायूं वेंदियूं। शब बारात जे मौक़े ते मुस्लमान अल्लाह ताला वॾो इबादत करे पंहिंजे गुनाहनि जूं माफ़ियूं घुरंदा ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते नियाज़ जो बि इख़्तिताम कयो वियो आहे। सिंध सरकार पारां कलम 144 लागू कंदे शहरनि खे क़ब्रिस्तान वञण खां रोकियो वियो आहे। सिंध सरकार पारां कलम 144 लागू कंदे शहरनि खे क़ब्रिस्तान वञण खां रोकियो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट